टंडो आदम जे कॉलेज कॉलोनी में करंट लगन सबब एक बकरी मरी वही, 2 जख्मी। बकरिन के बचाईंदे भाउ भेण पिण जख्मी। रिपोर्ट मूजिब टंडो आदम जे सब डिवीजन 2 जे हद मोहम्मदी कॉलोनी कॉलेज रोड ते लगल बिजली जे पोल मां तार जी स्पार्किंग जे करे करंट लगन सबब गुहराम अली जमाली दी 3 बकरिन के करंट लगो, जंहिंमां हिक बकरी मौके ते ई मरी वई। 2 बकरियूं सख्त जख्मी थी पयूं। बकरिन के बचाईंदे भाउ भेण 12 वरियन जो शकील जमाली ऐं 9 वरियन जी शकीला जमाली पिण जख्मी थी पिया। अने मौके ते घरधड़ी आसिफ जमाली साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त वापडा वारनि जी नाअहली सबब मुंहिंजी बकरीअ खे करंट लॻो आहे, जंहिंमें मुंहिंजे हिक भाइटे ऐं भाइटी खे पिण करंट लॻो, पर मौजूदाणे तौर ते बची विया। हुन चयो त मुंहिंजी बकरी 40,000 रुपयनि जी मालियत जी आहे। मेहनत मज़दूरी करे खीर लाइ हिकु बकरी वरिती, जेका करंट लॻण सबब मरी वई। हुन मुतालबो कयो आहे त मुंहिंजी ॿाहिरि कई वञे ऐं हिस्को जी नाअहली जो नोटिस वरितो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची